एस खां पोइ असां आए ओ एन ॾींदासीं त इन में थींदो शन जो आवाज़। ठीकु आहे, शन जो आवाज़। इहे साउंड्स वरी हिननि मां एक्स्ट्रा थी विया, हीअ बि साउंड्स क्रिएट थी विया। अचो त अञा अॻिते वधूं। साइकिल हाणे आहे हिते बि सी हिते बि सी, पर ॿिन्हिनि जो साउंड चेंज थो थी वञे। पर सीअ जो असां हिते साउंड हिकिड़ो करे कंसीडर करे पढ़ी वियासीं त स जो आवाज़ आहे, पर सीअ जो साउंड कॾहिं क जो हूंदो आहे, कॾहिं सीअ जो। हाणे हिते ॾिसो साइकिल, सीन हिते काफ, साइकिल। ठीकु आहे, हिते स हिते क। वरी अचो आए ते, हिते बि आहे हिते बि आहे। हिते जॾहिं फाइन में आए आहे त उनखे अलफ़ ई ज़ेरा ई करे था पढ़ूं, फा ई, फा ईन। ठीकु आहे, वरी जॾहिं हिते फिट में उहा ई आए अचे थी त पोइ उनखे असां छा था पढ़ूं, अलफ़ ज़ेरे ए, फे, फिट। मतिलबु हिते असां आस्ते उनखे पढ़ूं था ऐं ज़ेर जो आवाज़ ॾियूं था। मतिलबु आए जा बि ॿ साउंड्स थी विया, सीअ जा बि ॿ साउंड्स थी विया। सो टोटल साउंड्स खे मिलाईंदासीं त अंग्रेज़ी अल्फ़ाबेट 26 आहिनि। इन में को डाउट न आहे, उन जा 26 जा साउंड बि 26 आहिनि। पर उन्हनि खां अलावा बि अंग्रेज़ी लैंग्वेज में साउंड्स क्रिएट थियनि था ऐं उहे टोटल साउंड्स अथव 44। अंग्रेज़ी लैंग्वेज में 26 अखर आहिनि, पर उन्हनि जा साउंड्स केतिरा आहिनि, 44। सो उमेदु आहे हिन महिल ताईं तव्हांखे हीउ टॉपिक क्लियर थी वियो हूंदो।